कलोई जे ॻोठ खुई मुरा जो रवासी दरिया खान नोड़ियो चयो आहे त 2 महीना लॉकडाउन हुजण सां शहर मुकमल तौर ते बंदि आहिनि ऐं रोज़गार बि बंदि आहे। असां ग़रीब माण्हू आहियूं, असांजा बच्चा फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। जॾहिं त पूरे तबिको रोज़गार बंदि हुजण सबबि ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। उन सिलसिले में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ खुई मुरा में यूसी गुड़ाबा में ग़रीबनि जे लाइ आयल राशन असां ग़रीबनि खे न मिलियो आहे। जेके सरकारी मुलाज़िमनि ऐं मनपसंद माण्हुनि जा नाला लिस्टनि में लिखी उन्हनि खे राशन ॾिनो वियो आहे। हिन सिंध सरकार ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त थर में राशन विराइण जी मनपसंदी जो नोटिस वठी ग़रीबनि में राशन तक़सीम कयो वञे। रिपोर्टर सूफ़ी मोहम्मद हसन नोड़ियो, शाइन न्यूज़ कलोई। मनपसंद माण्हुनि खे न ॾे त पंहिंजो ॾिसे त असां पंहिंजे खे ॾिनो न, ग़रीब ॾिसे जंहिंजी मज़दूर हाणे जीअं फ़र्ज़ु करे असांजो त को पघार करण वारो सरकारी आहे कोन। सिर्फ़ु असां सेर अटे जो आणींदासीं, मज़दूरी कंदासीं उन में, बाक़ी जेके असां अटो किथां वठूं।